वफा जिस जखे गिरहण लगिया। बाबा साईं तव्हां CM भी आयो ऐं गॾोगॾु पार्टी जे सदर बि, पर मां ॻाल्हि कंदुसि बिल्कुलु सिधी। मुंहिंजे पुट खे बबन शाह अगवा करायो। बबन शाह? बबन शाह जी तोसां कहिड़ी दुश्मनी? पैसे जी लालच साईं, ॿियो वरी छा? न, नूर अली खान बबन शाह ईअं नथो करे सघे। बबन शाह ईअं छो नथो करे सघे? इन करे जो तव्हांजो माण्हू आहे। माण्हू सभु अलाह जा आहिनि नूर अली खान। बबन शाह जो तुंहिंजे पुट जी किडनैपिंग में हथ न आहे। बाबा साईं तव्हां भली बबन शाह ते कख रखो, पर मूंखे पूरो पूरो यकीन आहे त मुंहिंजे पुट खे बबन शाह ई अगवा करायो आहे। इन जो तोड़ कहिड़ो सबूत आहे? इन खां वधीक ॿियो कहिड़ो सबूत खपे साईं? इन झंग जहिड़े शहर में हिकिड़ो ई त क्रिमिनल ग्रुप आहे, ऐं उहो ग्रुप आहे बबन शाह जो। ऐं मां बबन शाह खे करे माफ़ कोन कंदुसि। थोरो थधो थी नूर अली खान। कॾहिं कॾहिं जंग में नंढे जानवर जी चीर फाड़ पघड़ कंदो आहे, पर नालो बदनाम शींहं जो थींदो आहे। वॾा साईं, चीर फाड़ बगड़ करे या शींहं, पर जंग जे हर नंढे वॾे जानवर खे ख़बर हूंदी आहे। नूर अली खान, गोली हलाइण खां पहिरीं निशानो सही जानवर जो वठिजे। किथे तुंहिंजो ग़लति निशानो पूरे जंग खे बाह में विकोड़े न छॾे। नूर अली खान जो निशानो कॾहिं बि ग़लति न आहे वियो, पोइ चाहे असेंबली जो फ्लोर हुजे या घाटो जंग हुजे। तॾहिं त मां तुंहिंजी इज़त कंदो आहियां, छो त तूं माण्हू आहीं कुझु मुख़्तलिफ़। इन जी सज़ा ई त भुॻियां पियो। चङो चङो नूर अली खान, थधो थी थो, मां ॻाल्हायां थो आहे। कौन खाईंदो मानी? मूंखे पंहिंजे घर वञण जो। ज़िद न कर, मानी खा। रही ॻाल्हि तुंहिंजे घर वञण जी, जॾहिं टिकट ॾी तूं पंहिंजे घर हलियो वेंदे। मुंहिंजो बाबा तव्हांखे ज़िंदा कोन छॾींदो। छा चई? हाँ वरी त चओ। मां सच पियो चवां। तूं सच पियो चवीं, पर तुंहिंजो बाबा हथ बि ॿधंदो ऐं टिकट बि खणी ईंदो, छो जो तुंहिंजे बाबा जो साह तो में आहे, तो में। तू छा करे रहियो आहीं जलाल? तू हिते रही छा कंदे? तू नशे जो आदी इंसान। ॾिस, हर माण्हू तोखे नफ़रत ऐं धिकार वारी नज़रुनि सां पियो ॾिसे, पोइ बि तू हिन मुआशिरे जे अॻियां धीअरनि जे मुस्तक़बिल जो आईनो पियो बणिजी। हलियो वञ, हलियो वञ हितां, हलियो वञ हुननि जी ज़िंदगियुनि मां दूर हलियो वञ, हमेशा हमेशा जे लाइ दूर हलियो वञ। हा, तू सच तो चवी। मूंखे हितां हलियो वञणु घुरिजे। सचमुच मां गंदी टालीअ जो कीड़ो आहियां। मुंहिंजो वजूद हिकु गंद जो ढेर आहे। मां पंहिंजे वजूद जो हिसो पंहिंजे धीअरनि खे कोन बनाईंदुसि। मां हुननि जे ज़िंदगियुनि मां हमेशा हमेशा लाइ निकिरी वेंदुसि, निकिरी वेंदुसि, निकिरी वेंदुसि।
बाजी भाजी भाजी बाबा पंहिंजे कमरे में कोन्हे ऐं हू ई ख़त लिखी छॾे वियो आहे। मुंहिंजूं धीअरूं सदा ख़ुशि रहो। मां सम्झां थो त मुंहिंजो ही फ़ैसिलो तव्हांखे तकलीफ़ ॾींदो, पर मां छा करियां? मां जंहिं गंद में फाथल आहियां उन गंद जो हिसो मां तव्हांखे नथो पढ़ाइणु चाहियां। मूंखे माफ़ कजो। मां तव्हांजी नज़र में जेको घाटो वणु हुउसि उहो हाणे कंडनि सां भरियल हिकु सुको थुड़ बणिजी वियो आहे। सो मां घणे सोच ऐं वीचार खां पोइ इहो फ़ैसिलो कयो आहे त पाण तव्हांजी ज़िंदगियुनि मां हमेशह हमेशह लाइ निकिरी वञा। मूंखे हाणे न ॻोल्हिजो ऐं मुंहिंजे पेरनि जा निशान हाणे हिन घर जे रस्ते लाइ हमेशह लाइ अजनबी हूंदा। जलाल। मूंखे पक हुई त हू असां वटि न रहंदो। त पोइ आयो छो हो बाजी? जेकॾहिं हुनखे हिते रहणो ई न हुयो। हुनजी ज़िंदगी जूं तारूं असांजी ज़िंदगियुनि सां जुड़ियल हुयूं इन ई जे लाइ, पर हाणे हू इन ई गंढ खे हमेशह हमेशह जे लाइ छोड़े वियो आहे। त पोइ बाजी हिन खुलियल आसमान हेठां असां बिल्कुलु अकेला। नीलम, अकेला त असां उन ॾींहं खां थी वियासीं जंहिं ॾींहं खां बाबा नशो शुरू कयो। तूं परेशान न थी, मां आहियां न। हा बाजी, तूं आहीं त ही घर बि आहे, न त चङो तूं वधीक न सोच। ज़रका किथे आहे? पंहिंजे कमरे में आहे। तूं चांहि ठाहे वठ, मां अची नाश्तो तयारु कयां थी। ठीकु आहे बाजी। असलम तूं समझी छो नथो मुंहिंजी ॻाल्हि? बाजी तुंहिंजे पीउ मां सां मिलणु थी चाहे। भला इहो ज़रूरी आहे छा? हा, न त बाजी मुंहिंजो रिश्तो तोसां हरगिज़ न कंदी। पर मुंहिंजो पीउ ऐं माउ मतलब उहे तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादीअ में हरगिज़ राज़ी न आहिनि। पोइ पोइ वरी छा? हर माण्हूअ खे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो हक़ आहे। मां तोसां शादी कंदुसि। हा, पर बाजी ज़रका, मूंखे फ़ैसिले करण जो हक़ आहे त अहिड़ो ई हक़ तोखे बि हुजणु खपे। मां ईअं कीअं कंदसि? छा तूं उन्हनि छोकिरनि वांगुरु आहीं जिन जी ज़िंदगीअ जा फ़ैसिला उन्हनि जे पीउ ऐं माउ कंदा आहिनि, जेके उन्हनि जे फ़ैसिलनि अॻियां अखियूं बंदि करे ॿकरियुनि वांगुरु कुसंदियूं रहंदियूं आहिनि? मां ईअं कोन थी चवां। मां पंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो पाण करे सघां थी, पर असलम सरकार तूं परवर खे छॾ। तूं सिर्फ़ इहो सोच त असांखे पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारणी आहे। ठीकु आहे, तूं मूंखे कुझु सोचणु ॾे, मां तोसां पोइ ॻाल्हायां थी। दैट्स गुड। मां तुंहिंजी कॉल जो इंतज़ारु कंदुसि। ओके, अल्लाह हाफ़िज़। बाबन शाह, नूर अली खान पे ॻाल्हायां। जी नूर अली खान, मुंहिंजो पुटु अगवा थियो आहे। मूं बि इहा ख़बर ॿुधी आहे। रुगो ख़बर ॿुधी अथई या? नूर अली खान, बब्बन शाह बादशाह आहे। बादशाह न चोरी कंदो आहे, न वरी चोर खे पनाह ॾींदो आहे। पर बबन शाह, बेरा सॼा तोॾां पिया वञनि। नूर अली, बेरा सुञाण जाए ज़रूर, जेकॾहिं तुंहिंजी अख का ग़लती कई त ग़लती माफ़ करणु बब्बन शाह जे कानून में हरगिज़ न। अबा, अॼु त अहिड़ी लॻी वई आहे जो सफ़ा साह पई कढे। मिलावट मुल्क में वधी वई आहे जलाल। हीरो नजर में जी कढी पिया पियूं। अड़े निभागा, तोखे त चयमि त रेलवे फाटक वारे नूर खान खां वठी अचिजांइ, पर अलाए छो तूं न खां पियो लवाई। अबा जलाल, कीअं वेंदो नूर खान ॾे पादर खाइणा दसिया? छो बा पादर हणंदुसि? पैसा ॾियूं सा
पोइ पिनूस कोन आ अब पिनऊंसि या पैसा ॾियूंसि पर हिन खे पात्र ज़रूर आणे आ। अड़े यारू छा पियो चवे? अबा तो बापे सां कहिड़ो कूड़ कुझु ॾींहं अॻ में पुटु चुरायो मां पोइ ॾाढा मुचड़ा आहीं पर पुटु कोन ॾिनो मां। छो पुटु कोन ॾिनोसीं? अबा पुटु हुजे त ॾियांसि न, उहो त विकिणी छॾियो। चङो कई चङो, इन बेईमान खे कोन ॾिनई। अबा कीअं ॾींदोमांसि, तुंहिंजी दुआ खपे। चङो हाणे फूक हण त हली कंधे खे लॻो। हवच भाजी तव्हां ज़रका जे रिश्ते बाबति छा सोचियो आहे? हाँ पर अलाए जे छो नीलम मूंखे इहो रिश्तो सुठो कोन थो लॻे। पर भाजी ज़रका खे त पसंदि आहे। नीलम तूं हुन खां वॾी आहे, तूं हुनखे सम्झाए न त वॾनि जा फ़ैसिला नंढनि लाइ बहितर हूंदा आहिनि। मां त हुनखे ॾाढो सम्झायो आहे पर हू का बि ॻाल्हि मञण जे लाइ तयार ई न आहे। छा पई चवे? चवे पई त जेकॾहिं तव्हां न मञो त मां लाइट में हथ ॾेई ख़ुदकशी करे छॾींदसि। करे छॾे ख़ुदकशी, सुठो अथसि, हिकु दफ़ो त मरी वेंदी न। हिन शादीअ खां पोइ न त हूअ रोज़ रोज़ ख़ुदकशी कंदी। इहो मुंहिंजो नसीब आहे। मां तव्हांखे दाह हरगिज़ कोन ॾींदसि त मां रोज़ रोज़ ख़ुदकुशी पई कयां। तूं मूंखे सम्झण जी कोशिश कर, मां तुंहिंजी दुश्मन न आहियां। हू बि मुंहिंजो दुश्मन न आहे, हू मुंहिंजो प्यार आहे, मुंहिंजी ज़िंदगी आहे, मुंहिंजी काइनात आहे। ॾिठसि न बाजी, अञा तव्हां इनकार पिया कयो। हाँ नीलम ॿुधाए छॾेसि त हू जेकॾहिं बाज़ार मां को कुतो पसंदि कंदी त मां हुनखे घर वठींदमि छा? बबन शाह, मां हीअ तकलीफ़ तोखे हरगिज़ न ॾियां, पर मामलो ॾाढो पेचीदा थी पियो आहे। ॿियो त सूमर खां असेंबली जो इजलास पे शुरू थिए ऐं नूर अली खान अॻु में ई मुंहिंजो मुखालिफ़ ग्रुप आहे। उहो त इन इशूअ खे रेडियो करे खणंदो। मुंहिंजी ॻाल्हि सम्झी थो अलाए न? मां सम्झां थो वॾा साईं। त पोइ बबन शाह तुंहिंजी बादशाहीअ में पहिरां छो गुम थी विया? ॼण हिन शहर मां छोकिरो आसमान ते उॾामी वियो आहे। वॾा साईं, चोर वॾो चालाक आहे, चालाक सां गॾु मज़बूत बि, जो वञी पगड़ में हथ विधा अथई। बबन शाह, पगड़ में हथ जंग जो बादशाह विझी सघे थो। मुंहिंजो मतिलबु आहे त वॾा साईं तव्हां बि मूं में शक था कयो पिया। न न बबन शाह, तूं ॻाल्हि ई अहिड़ी कई। मां झंग जी ॻाल्हि न कई वॾा साईं, झंग खां ॿाहिरि जी ॻाल्हि कई। मतिलबु वॾा साईं, पगड़ जे बचे खे उहो ई शिकारी चोराईंदो जेको पगड़ जे वात मां एॾी वॾी रक़म कढण जो डांव बि रखंदो हुजे। मां तुंहिंजी ॻाल्हि सम्झीसि बबन शाह, बसि मूंखे छोकिरो खपे, पर सूमर खां अॻु में। छोकिरो मिली वेंदो वॾा साईं, उहो धरतीअ में पुरियल हुजे या आसमान में हुजे। ॿियो हुकुम कयो वॾा साईं। बसि बबन शाह, तुंहिंजे हिननि थोरनि जो बार मां कीअं लाहे सघां? ज़रका ॾाही थी, हाणे हिन कावड़ खे फिटो बि कर। वो असांजी बाजी आहे। तो ॾिठो न त बाजी असलम खे केतिरो ॻाल्हायो। आख़िर असलम में कहिड़ी ख़राबी आहे जो बाजी खे एतिरो हाइपर थी करे? असलम बाजी खे कुझु बि नाहे कयो। तूं परेशान न थी, सभु ठीकु थी वेंदो। मूंखे त कोन थो लॻे। मां चयमि न त सभु कुझु ठीकु थी वेंदो, पर तोखे बाजी सां ईअं न ॻाल्हाइणु खपंदो हो। बाजी बि त घणो कुझु ॻाल्हायो। चङो, हाणे मूड सही कर ऐं सुम्ही पओ। राति घणी थी वई आहे, तूं आराम कर। नीलम, मुंहिंजी हिकु ॻाल्हि ॿुधी छॾ। वरी कहिड़ी ॻाल्हि? मां शादी कंदमि त असलम सां, ऐं तूं ॼाणी थी त मां असलम सां केतिरी मोहबत कंदी आहियां। ऐं तोसां असां सभई केॾी मोहबत कंदा आहियूं, इहो तो कॾहिं सोचियो आहे? हाँ, पर मां बि छा कयां? उनखां सिवा मुंहिंजी ज़िंदगी अधूरी आहे। मां मरी वेंदसि नीलम जेकॾहिं असलम सां मुंहिंजो विछोड़ो थियो त। चङो, हाणे तूं निंड कर, कोन थींदो तुंहिंजो विछोड़ो।
तू मुंहिंजी का बि हेल्प कोन थी करी, हर ॻाल्हि खे लाइट थी वठी। तू अहिड़ी का बि ॻाल्हि पंहिंजी सोच में न आणजाई पागल। ठीकु आहे, मां भाॼी सां ॻाल्हाईंदसि। हाणे तूं लाइट ऑफ कर ऐं सुम्ही पए। सुबुह तोखे कॉलेज बि वञिणो आहे ऐं मूंखे जॉब ते। शाहजी 5 करोड़ ॾियण लाइ तयारु आहियां। सौदो बुरो न आहे मूंसां खान, त पोइ कयां डन शाहजी? करे छॾ। पर क्रोध वॾो थियो आहे छोकिरे ते। शिकारी कुतनि वांगुरु MP जे माण्हुनि ॻोल्हा कई अथसि। मूंखे ख़बर आहे मूंसां खान, पर तोहारे कम करण जो जवाब ई न आहे। न ख़बर आसमान खे न ज़मीन खे। ॻाल्हि यारीअ जी हुई। यार जी मयार मूसा खान जे लाइ मौत बराबरि आहे शाहजी। मूसा खान, मां कुर्बान। छोकिरो कीअं आहे? पहिरियां त कुझु गड़बड़ कयई, पर हाणे सफ़ा मन लॻो पियो आहे। मां ॼाणा थो मूसा खान, सिकील तो ॿार आहे। गोही त खून में शामिल हूंदसि। ऐं गोही कंदड़ जानवर मूसा खान जे हिननि हथनि जी रांदि हूंदो आहे। सच पियो चवें मूसा खान, सच पियो चवें। कीअं आई बाजी? नीलम ऐं ज़रका कीअं आहिनि? मां बि ठीकु आहियां, उहे बि ठीकु आहिनि। तूं ॿुधाए, तूं कीअं आहे? मां बिल्कुलु ठीकु आहियां बाजी। हाणे त हिन पत्थरनि जे ठहियल देव जहिड़नि दीवारनि सां ॼण दोस्ती थी वई आहे। राजू, जेकॾहिं इहा दोस्ती पंहिंजे घर जी दीवारुनि सां रखे हा त एतिरो पंधु न करिणो पवे हा। बाजी, मुक़दर में ही पंधु लिखियल जो हुयो, सो करिणो ई हुयो। पर छॾ तूं हिननि ॻाल्हियुनि खे। तव्हां वकील जा पैसा किथां था? ही वकील त तमामु वॾो वकील आहे। तोखे कीअं ख़बर पई त इहो वकील वॾो आहे? हू जॾहिं मूं वटि आयो त सॼो जेल जो अमलो हुनखे सलाम करण में हुयो ऐं हू ॿुधाइनि पिया त ही तमामु वॾो महांगो वकील आहे। तुंहिंजी ज़िंदगी खां महांगो न आहे राजू। बसि कुझु ई महीननि में तूं हिन डिघियुनि दीवारनि खां ॿाहिरि हूंदे। बाजी, बाबा कीअं आहे? जंहिं स्टेशन ते असां वेठल आहियूं उते हुन ट्रेन जो इंतज़ारु कॾहिं बि न कजे, जंहिं ट्रेन जो उते स्टॉप हुजे ई न। मतलब बाजी? मतलब त वो नशे जे दूहे में एतिरो त गुम थी वियो आहे जो हाणे हुनखे पंहिंजे घर जे रस्ते जी बि ख़बर न आहे। या ख़ुदा, बाजी ही तूं छा पई ॿुधाईं? तो पुछो तोखे ॿुधायां, न त हाणे बार बार ॾुखनि खे भरजाए पाण खे तकलीफ़ में विझण छॾे ॾिनो आहे। चङो, तूं हाणे दिलि सोड़ी न कर। मां आहियां न। ऐं हा, इहो बि न सोचजांइ त पैसा किथां आया। चङो, हाणे मां हलां थी। ठीकु आहे बाजी। वफा जैसे जखे गिरहण लगिया। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।